इंसान जे लाइ परेशान आहे त उहो राति जो सुकून सां कीअं सुम्हंदो। इंसान जे लाइ परेशान आहे, इंसान जे लाइ थो तड़पे त उहो राति जो सुकून सां कीअं सुम्हंदो। पैदा कंहिं कयो आहे? अल्लाह। रोड रस्ते ते सैर सफ़र केरु कराए? अल्लाह। खाराए पीआरे केरु? अल्लाह। हे उथण वेहण जी मन सुम्हण साह खणण जी पाणी पीअण जी खाइण पीअण जी कुवत केरु थो अता करे? अल्लाह। जॾहिं रब ज़ुल जलाल वल इकराम हर शइ जी कुवत असां इंसाननि खे ॾिए थो, उनखे छॾे करे इंसान जे लाइ परेशान आहे, पोइ तूं ज़लील ऐं ख्वार न थींदे? राति जी बेसुकूनी, राति जी बेचैनी, हंध ते सुम्हण बि निंड न अचण बि इहा अज़ियत घटि कई। तूं उन ख़ालिक़ अकबर खे छॾे करे जो तूं कंहिं इंसान जे लाइ परेशान थी, पोइ दिलासो कहिड़ो ॾिनो आहे? यार मुंहिंजी दिलि तोड़ी अथई, मुंहिंजी दिलि खे तकलीफ़ ॾिनी अथई। इंसान सां तुंहिंजा ग़लति वास्ता, पोइ चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे, ॿिन्हिनि ते लिखी छॾां, पोइ इंसान सां तव्हांजा ग़लति मन वास्ता हूंदा आहिनि। पर उहो तव्हांखे बि ज़मीन में अहिड़ो ॿूथ हणी वेंदो आहे जंहिंमें तव्हांखे राति जी निंड बि मन सुकून जी न करणु ॾींदो अथव। पर इहो केरु आहे? इहो इंसान आहे। तूं अलाह पाक जे क़ुर पाक खे खण, तर्जुमे सां पढ़, तूं उन यार सां दोस्ती लॻाए जेको ख़ालिक़ अकबर आहे। रब तो चवई तूं मुॾे झुक, मां केॾे झुकण न ॾींदुमि। अलाह पंहिंजे महबूबनि खे झुकण न ॾींदो अथई। मुंहिंजा सुहिणा, तूं अलाह सां दोस्ती त लॻाए ॾिसंदा, तूं अलाह जो ॾिस न, अलाह जो प्यारो इंसान थियणु थो चाहे न, तूं अलाह जी इबादत कर, रब खे ज़िक्र में यादि कर, रब तोखे प्यारो करे छॾींदो। अलाह जो महबूब केरु आहे? मुस्तफ़ा मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब तो चए जेको सची दिलि सां इबादत कंदो उहो मुंहिंजो महबूब आहे। सची दिलि सां तौबा ताइब कर, रब जो महबूब आहे। रब तुंहिंजो कॾहिं नाइंसाफ़ी न थियणु ॾींदो। तूं अलाह ते यकीन रख, रब ज़ुल जलाल वल इकराम ते यकीन रख। तूं केॾो बि गंदो आहे, केॾो बि ख़राबु आहे, झुक रब जी आॾो। सभु मुश्किलातूं परेशानियूं दूर करे छॾींदई, सवाइ शिरक न कजांइ। शिरक जंहिं बि कयो न त यादि रखजांइ। कंहिं दोस्त मैसेज कयो, छा यार खे महबूब खे मुर्शिद चवणु सही आहे या ग़लति आहे? हवा ॾिसो न, रब पाक खे तव्हां सुहिणो चवंदा आहियो, वरी तव्हां उहो सुहिणो इंसान खे बि चवंदा आहियो, आहे न आहे? अलाह पाक खे चवंदा आहियो तव्हां अलाह रब्बुल आलमीन, तूं प्यारो आहे, तूं करीम आहे, तूं रहमान आहे, तूं गफ़ूर आहे, चवंदा न। उहो रब खे चवंदा मुंहिंजा सुहिणा रब, उहो सुहिणो त तूं इंसान खे बि चवंदो। जॾहिं तूं मुर्शिद कंहिं महबूब खे करे वठो, इन में को शक आहे छा? तव्हांजा मुर्शिद बि कहिड़ा आहिनि? जॾहिं ॾिसो न, इहे तव्हां नफ़्स जा हवस जा पूजारी आहियो। हिकु हवस आहे जेका तव्हांखे शैतान इब्लीस दिमाग़ में भरे वेठो आहे, हवस जे करे। जा कंहिंखे चवंदा आहिनि जानू, जा कंहिंखे चवंदा आहिनि मुर्शिद, जा कंहिंखे चवंदा आहियो साईं। यादि रखो, इहे जिन खे मुर्शिद ऐं जानू ऐं साईं था चओ न, यादि रखजांइ राति जी निंड बि उहे ई खसींदा अथव। हली ॾिसो भला, करे ॾिसो, पंहिंजो मोकारो दांगी सां करे ॾिसो। हलो, वरी चवंदा आहिनि दिलि आहे, इहा दिलि न अथव अॼोकी। दिलि राति जो बेचैन थोरी कंदी आहे। इहा जेका तव्हांखे राति जी तड़प ऐं नींड हराम हुजेव, इहा इनखे दिलि न चवंदा कयो। इनखे चओ इहो रब जो अज़ाब आहे, जेका मुंहिंजे मथां अलाह जी लानत पई वसे थी, जेका राति जी निंड बि हराम आहे, सुकून बि मुंहिंजो हराम आहे। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। अलाह खे छॾे करे कंहिं इंसान जे कॾ लॻंदो, पोइ ज़लील ऐं ख्वार न थींदो, छा वरी पोइ तव्हां भला थींदो? अॼु असांजे माशरे में मर्द जे लाइ परेशान आहे, मर्द जे लाइ परेशान आहे। ख़ुदा तव्हांखे सम्झ ॾे, रब तव्हांखे हिदायत ॾे, अलाह तव्हांखे हिन सिरातल मुस्तक़ीम वारे रस्ते थियल आहे। निमाज़ पढ़ो न, अलाह खे यादि कयो न, पोइ घर में मातम ऐं रामबाटियूं ऐं किरो त न हूंदो त ॿियो बाक़ी छा हूंदो? ख़ुशियूं हूंदव? हा, ख़ुशियूं हूंदव?